मीरपुर माथेलो में फई मज़ारी की ख़बर मूजिब मीरपुर माथेलो में मेलुहा आर्ट सर्किल पारां सिंध के नाले वारे मज़ाहिया फ़नकार वाहिद ईंदड़ से कराची में थियल कार फुर वारे वाक़े के 1.5 साल गुज़रण बावजूद पुलिस की नाअहली ख़िलाफ़ सख़्त एहतजाज किया वियो। मेलुहा आर्ट सर्किल के अगवाननि फरजंद मलिक खजू, उमैद अली कलवाड़, गुलाम हैदर चाचड़, आरिफ सूमरो, अली हसन चढ़ड़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में DHQ प्रेस क्लब मीरपुर माथेलो अॻियां मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं बाद हिकु रैली पिणु कढी वई। मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 1.5 साल अॻु कराची जे गोदाम कोरंगी वारे इलाइक़े मां वाहिद ईंदड़ जी कार फुर थी वई हुई, जंहिंखे 1.5 साल गुज़री वियो आहे, पर हिन वक़्त ताईं पुलिस कार बरामद कराइण में मुकम्मल नाकाम रही आहे। उन्हनि IG सिंध, सूबाई वज़ीर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी फौरी तौर वाहिद ईंदड़ जी कार वापसि कराई वञे ऐं खेसि इंसाफ़ फ़राहम कयो वञे।